पीर जो गोठ मां ख़बर ॾींदा हलूं तो पीर जो गोठ लग गोठ मोर खान जबर शेख में टुटल पुल तां पेर तिरकण करे नौजवान मोर शेख बुढ़ी फौत थी वियो आहे। इन हवाले से टेलीफोन लाइन ते मौजूद है पीर जो गोठ मां अवामी न्यूज़ रिपोर्टर नोमान खास के लिए। जी नोमान, तफसीलात सागा कजो। जी बिल्कुल, तव्हांखे मां अहम तरीन ख़बर अफ़सोसनाक वाक़े खां आगाह कंदो हलां त पीर जे ॻोठ लॻ ॻोठ मोर खान जबर शेख में नौजवान माल चारी ते टुटल पुल तां पेर तिरकी वञण जे करे फ़ौत थी वियो आहे ऐं संदसि जो मड़ जेको आहे ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत वाह मां कढियो आहे। ऐं इहो तव्हांखे मां यादि ॾियारींदो हलां त हिन पुल तां पहिरियां बि केतिरा ई वाक़िया थियल आहिनि। ॿेड़ी जो वाक़ियो थियो हुयो जिते केतिरा ई माण्हू ऐं नियाणियूं मासूम नींगर फ़ौत थी विया हुया ऐं हिते हिन पुल जी का बि वाह मालकी न पई कई वञे, हिनखे ठहिरायो न पियो वञे। मुसलसल हिते ज़िले इंतिज़ामियात आहे उहा बि ख़ामोश बणियल आहे। हिन पुल जे लाइ केतिरो ई आवाज़ु उथारियो वियो ऐं ॿेड़े वारे वाक़े महिल हिते MNA आयल हुया, हिते ज़िले पूरे इंतिज़ामियात आयल हुई, SC आयल हो, DC, पर हिन पुल ते कंहिं बि का बि नज़र न विधी। ऐं हाणे हिननि ॻोठाणनि अपील कयो आहे त असां आख़िर केसि ताईं लाशूं ढोईंदा रहंदासीं, असांखे हीअ पुल ठहिराए ॾिनी वञे, असांजी ज़िंदगियूं बचायूं वञनि त जीअं असां हिन मुश्किलात खां ॿाहिरि निकिरी सघूं। जी मेहरबानी नौमान, तफसीलात सागा करण लाइ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।